सॼी सिंध जियां लखी गुलाम शाह में महंगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। आम वापी जी शयुनि जे अघनि में वाध सबबि ग़रीब माण्हू परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ विरल लिंक ते मौजूदु आहे हिदायतुल्लाह महर। पूरे मुल्क के अंदर जेका ॾींहों ब ॾींहों महंगाई पथींदी थी वञे, तेल वधंदो थो वञे ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि जंहिंमें खाधे पीते जूं शयूं महांगियूं थियनि पियूं। खाइण पीअण वारो जेको गियो तेल आहे उहो महांगो थिए पियो, अटो महांगो थो पियो थींदो वञे। उन जे हवाले सां जेके दालियूं आहिनि उहे महांगियूं थींदी पियूं वञनि। उन जे हवाले सां हींअर जेको आहे ग़रीब जेको तबिको आहे उहो सख़्तु परेशानी में मुब्तला थी वियो आहे। उन जे हवाले सां अचो त पुछूं था त उनखां उनजो छा चवणु आहे। माण्हू हिन वक़्तु सर्वाइव ई नथो करे सघे। असांजी ड्यूटी आहे शिकारपुर खां, असां सखर खां शिकारपुर था अचूं पोएं दौर में वक़्त में माना 2-3 महीना जेकॾहिं असां पहुते वेंदासीं त असां वधि में वधि 1000 रुपए में आउटबेक कंदासीं। हिन वक़्तु घटि में घटि असांखे 3000 रुपया लॻनि था ऐं सैलरीड पर्सन आहियूं त सैलरीड पर्सन काई एॾी असांजी सैलरी इंक्रीज़ न थी आहे। मुल्क में जेका रोज़मर्रा जी महांगाई थींदी थी वञे इन जो असांजे मुआशरे ते तमामु गहरा असर पवनि था। मुलाज़िम माण्हू त सफ़ा पीड़िजी रहियो आहे, पर जेको निचले तबिके वारो माण्हू आहे, मज़दूर माण्हू आहे, उन वीचारे जे घर में यकीन ॼाणो त खाइण जे लाइ चुल्हो जेको आहे सो 2 ॾींहं नथो ॿरे। तेल महांगो थिए थो, हर शइ महांगी थिए थी। जेका शइ 200 रुपए में हुई उहा अॼु 250-300 रुपया मिले थी। 30 रुपया वधाइनि था, 25 रुपया वधाइनि था, ख़बर ई नथी पए। एॾी महांगाई थी वई आहे। दालुनि जा रेट ॾिसो, गिह जा रेट ॾिसो ऐं मेडिसिन जा रेट ॾिसो तव्हां। आवाम एॾो परेशान थी वियो आहे। गवर्नमेंट सां कहिड़ो मुताबिक़ उहे ॾाढा मेडिसिन उहे हर शयूं खाइनि था, ग़रीबनि खे कुझु कोन थो मिले। ग़रीब तबाह थिया, ग़रीब उहे ई ग़रीब थींदा था वञनि, अमीर उहे ई अमीर थींदा था वञनि। जे वास्ते पेट्रोल सस्तो कोन्हे। हे ॾिसो था गाॾियूं हे हो हर शइ ख़र्च, हर शइ वधी वई आहे। ग़रीब माण्हू वेलम पइजी वियो आहे। इन जे करे असांजे गवर्नमेंट खे इहो ई आहे त पेट्रोल कुझु हल्को करे। ग़रीब गुरबो आहे, को रक्शे वारो आहे, को का ॻाल्हि आहे, कमु वारा गरीबन जो गुज़रान तंग लगो पियो आहे। मेहरबानी करे वज़ीर आज़म के गुज़ारिश आहे त मेहरबानी करे सस्ता पे करे जीअं जेको आहे तो गरीब मज़दूर भी खाई सघनि। अमीर जेको आहे अमीर आहिनि उहे त पैसे पार्टी आहिनि, उन्हनि खे त का परवाह ई कान्हे का। असां गरीब बुख मरी वियासीं, असां छा खाऊं। हुकूमत खे घुरिजे त कुझु ग़रीब जो एहसासु करो, कुझु ख़्यालु करो। ग़रीब जेको किलो अटे जे लाइ परेशान आहे त हेॾी वरी महांगाई किथां मुंहुं ॾेई सघंदो। पेट्रोल जो इंतिहा दर्जे ते वञी पहुची आहे क़ीमत साईं। तेल चले तो पैसो कोन्हे, को पैसो कान्हे रहियो। ये अमीरनि पेट भरिया, अमीरनि पेट भरिया, लवाबनि पेट भरिया। आवाम गरीब वेठा हर शइ तेल महांगो थी वियो। इहो तेल महांगो न आहे, इहो ड्रामो आहे। अॼु त तव्हां हितां जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके पंप ते या ॿियनि शयुनि ते दुकानदारनि सां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेका मुल्क अंदरि ॾींहों ब ॾींहों महांगाई पथी थी वञे, इन ते कंट्रोल कयो वञे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।